अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तरीक़ाज़ में बलिकार हमारे यासिर अहमद हम स्टूडियो में जॉइन करता सी तज़ियाकार अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु ॿियो ॾींहुं बि पूरो थियो TTAP वारनि जो तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान वारनि जो जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस जेका उन्हनि जी रखियल हुई ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस, मोटा मोटा मुतालबा त ज़ाहिर 26 अमेंडमेंट नथा मञूं, इलेक्शन बि नथा मञूं, पर कुझु अहिड़ा मुतालबा बि जेके डायरेक्ट हिन सिस्टम जे पूरे हुनखे हर्ट कनि था पिया। ज़ाहिर सियासी क़ैदियुनि जा नाला खणी मारन बलोच जी डिमांड करणु, होॾे जेको बाजोड़ वग़ैरह में हले थो पियो उन्हनि जी हिमायत करणु, इहे कम बि कया अथऊं। हाणे ॾिसूं छा त ऐवान सदर में जेके एग्रीमेंट थिया आहिनि ग्रीन पाकिस्तान सां, उहे सभु छा अथऊं खलंदम कयो, पर चवनि था पोइ न मञूं त असां तहरीक हलाईंदा रहंदासीं 5 अगस्त खां। ठीकु थी वियो, मतिलबु हीउ पहिरियों दफ़ो जेको हीउ अलायंस आहे इतिहाद अपोज़िशन जो, उन हिकिड़ो बाज़ाब्ता पंहिंजो हिकिड़ी चार्टर ऑफ डिमांड्स ॾिनो आहे ऐं हुनखां पोइ चवनि था त असीं तहरीक हलाईंदासीं। हाणे 5 अगस्त बि ॼाण अची पहुती। ॾिसूं त तहरीक कीअं थी शुरू थिए ऐं केतिरी मुयसरु थिए थी। ऐं ज़ाहिर हीअ सिर्फ़ु PTI जी तहरीक न सॾिबी, हिन में ज़ाहिर लीड अचकज़ई साहब कंदा, महमूद अचकज़ई साहब जी पार्टी बि आहे, हुन में ही फ़ुखर साहिबान वारा बि आहिनि, ख़ाकान अब्बासी वारा, सिंध मां GDA ऐं SUP ॿई शायदि GDA में ई आहिनि, ॿई शायदि, लेकिन बहरहाल अलॻि अलॻि पार्टी बि आहिनि। सो ॾिसूं त केतिरो इफेक्टिव मुज़ाहिरा थींदा ऐं केतिरो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु जेका हिकिड़ी अपोज़िशन जी पार्टियुनि पारां हिकिड़ी ॾिघे अरसे खां हिकिड़ी सांत हुई, हिकिड़ी माठार हुई, उहो हाणे कुझु पोइ चलो जेतिरो पुॻो, जेतिरो ज़ाहिर आहे किथे 500 माण्हू निकिरंदा, किथे 50 निकिरंदा, किथे 5000 निकिरंदा, पोइ किथे पुलिस जी लाठीचार्ज थींदी, पोइ किथे बदबदा थींदी, को FIRूं थींदियूं, हिकिड़ो वरी सिलसिलो शुरू थींदो त भई को अपोज़िशन बि मौजूदु आहे। छाकाणि त हाणे पार्लियामेंट मां त को घणो असरु रखणु या बहरहाल हूंदो जिन्हनि सां तकलीफ़ूं आहिनि जुडिशल फ्रंट मां, उतां बि को घणी उमेदूं हुननि खे रहियूं कोन्हनि PTI वारनि खे। त हाणे ताक़त हितां लॻंदी, जेको ख़िते में सिचुएशन आहे ऐं जेका अमेरिका बहादुर जेको असांजी सियासत ते अगरि पाण उहो ॾिसूं एक्सटर्नल फोर्सिस जे हवाले सां, त अमेरिका बहादुर जो असां ते इन्फ्लुएंस रहंदो आहे, पर अमेरिका बहादुर बि फ़िलहालु हिन हाइब्रिड सिस्टम सां काफ़ी मुतमईन आहिनि। हू असांजे फील्ड मार्शल खे पर्सनल वाइट हाउस में लंच बि कराइनि था ऐं गॾोगॾु असां सां हिकिड़ी टैरिफ डील बि करे वरिती आहे। अमेरिका 19% ते शायदि असां सां लॉक कयो अथनि, इंडिया खे 25% चयो अथनि, 6% वॾो फ़र्क़ु आहे। ईअं बांग्लादेश खे बि शायदि 20% कयो अथनि, त 1% जो असांखे मार्जिन ॾिनो आहे। टर्की खे थोरो फ़ाइदो आहे 15%। हा, तो ज़ाहिर आहे पोइ न असां त हिन ख़िते जे प्लेयर सां कॉम्पीट कंदासीं त 1% जो मैटर त कंदो आहे। ऐं पाकिस्तान में हिकिड़ो आसिरो त भई तव्हांखे असीं तेल बि ॻोल्हे ॾींदासीं ऐं तव्हांखे सुखियो आबाद करे छॾींदासीं, हीअ कंदासीं, उहो कंदासीं। सो हिन सॼे जॾहिं अहिड़ो माहौल एतिरो ख़ुशगवार अमेरिका बहादुर जो हुजे, त पोइ हरू भरू हुनखे कहिड़ी लाचार आहे त इमरान ख़ान अंदरि आहे या ॿाहिरि आहे। अमेरिका खे कॾहिं बि फ़र्दनि जी लाचार घटि रही आहे, हुनखे जेको हुननि जे मुफ़ादात सां सलाहियल हुजे। मिसाल ज़ियाउल जे दौर में हुननि खे परवाह न हुई त पाकिस्तान में आहे या न आहे, छा थो थिए, कहिड़ी इंसानी हक़नि जी हालत आहे। मुशर्रफ जे दौर में बि जॾहिं 9/11 थी वियो त उनखां पोइ हुननि खे परवाह न हुई त हिते मार्शल आहे या छा आहे। सो इहो अमेरिका बहादुर जो हिकिड़ो पुराणो सॼी दुनिया लाइ इहो रवैयो आहे त हिते बि इहो ई रहंदो। सो उहो बि घटि इम्कान आहे त को घणो प्रेशर उतां अची वेंदो, थोरो घणो ईंदो, लेकिन को घणो अचण जो इम्कान घटि नज़र अचे थो। डिमांड्स जेके ऐं जेको स्पेशली अमेरिका जेको इंडिया ते प्रेशर वधाए पियो, त हाणे हिकिड़े वक़्त में इंडिया खे ऐं पाकिस्तान ॿिन्ही खे त परेशान न कंदो, त पाकिस्तान ते हथु रखियो वियो आहे। हाणे चवनि था त क़ासिम ऐं सुलेमान जेके इमरान जा पुट आहिनि, उहे चए वीज़ा हुनजी फुफी चए थी त अप्लाई कयो अथनि, हू अचनि था पाकिस्तान। त ठीकु आहे, हिन जो को ज़रूरी न आहे त जेको रिज़ल्ट निकिरी ईंदो सुभाणे को वरी का ईअं धरती टामो थी वेंदी, अहिड़ो कुझु कोन्ह थींदो, थियण जो इम्कान घटि नज़र अचे थो। लेकिन बहरहाल हीअ हिकिड़ी मोमेंटम ठाहींदा, पोइ पुट ईंदा हुनजा, हुननि जे लाइ पोइ हिकिड़ी मीडिया में हू छो आया आहिनि, न आया आहिनि, भले अचनि न अचनि, हिकिड़ो सिलसिलो हलंदो। त हिकिड़ो वापसि सोसाइटी में जेको तहरक आहे ऐं जेको बेस सपोर्ट आहे ख़ान जी, उहा जेका हिकिड़ी थोरी मायूस ऐं माठार में अची वई आहे, उनखे बि
थोड़ी वेव्स मिलंदियूं, थोड़ी वापसि एनर्जी मिलंदी। पर सभु जिते ॻाल्हि कई त अमेरिका जे हवाले सां त पर ठीकु आहे, अमेरिका जी मुशरफ दौर बि ठीकु आहे, पर सपोर्ट त हुई, पर डिमांड्स अहिड़ियूं हुयूं जेके मुल्क खे खोखलो करे छॾियो तक़रीबन। उन वक़्तु बि ज़्यादा दौर में बि इहो ई कमु पियो थियो। हिन वक़्तु बि त पोइ अमेरिका डिमांड्स त पंहिंजियूं कंदो न, उहो त पोइ तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं डिमांड्स वठी वेंदो जो। सर ॾिसो न, हिन महिल उहा सिचुएशन न आहे। ज़्यादा ॾींहंनि में सोवियत यूनियन असांजे भर में वेठल हो ऐं अमेरिका ख़ुदि एंटी भुट्टो हो, अमेरिकन पॉलिसीज़ एंटी भुट्टो हुयूं। ऐं पोइ सोवियत यूनियन अची वियो, पोइ त पाकिस्तान फ्रंट लाइन ते वड़ी रहियो, त ज़ाहिर उहो त ॿिन्ही खे वारो पियो खाए। मुशर्रफ साहब शुरू में त बिल क्लिंटन जॾहिं पाकिस्तान आयो त फ़ोटो बि न पियो कढाए जनरल मुशर्रफ साहब। पोइ जॾहिं 9/11 थी वियो त डार्लिंग ऑफ वेस्ट थी वियो मुशर्रफ मरहूम। त उहो हींअर उहा सिचुएशन आहे। हींअर असां खां अगरि हू ही एक्सपेक्ट कनि पिया त चाइना सां सिर्फ़ु वेझड़ाए बि हुननि खे बॉदर कंदी हूंदी ऐं चाइनीज़ इन्वेस्टमेंट, लेकिन अगरि अमेरिकन इन्वेस्टमेंट बि अची वञे थी ऐं ईअं त न आहे त चाइना सां ख़ुदि बि त अमेरिका डील करे रहियो आहे न, त घणी मतिलबु हू चाहींदो त हीउ हथ मां न निकिरे। ऐं अगरि इंडियंस रिएक्ट कनि था, जंहिंजो इम्कान घटि आहे त हू को अमेरिका खे अखियूं ॾेखारण जी कोशिशि कंदा, पर अगरि हू रिएक्ट कनि था ऐं ट्रेड डील नथी थिए त हुननि वटि पोइ, छाकाणि त ख़बरूं त इहा अचनि पियूं त इंडिया जेको आहे उहो रूस जो तेल ख़रीद करणु बंदि करे छॾियो आहे। हिकु ॿ रिपोर्ट्स इहे बि हलनि थियूं, ख़ुदा ख़बर। पर अगरि इंडिया जेको आहे हू प्रिफर करे थो त ठीकु आहे, तव्हां पोइ ईअं आहे त ईअं सही पॉलिसी, चाइना सां बि वेझड़ाए कयूं था, ऐं त पोइ पाकिस्तान जी ॿिन्ही क्रिटिकल सिचुएशन थी वेंदी, अमेरिका लाइ बि थी वेंदी। त अमेरिका मुंहिंजे ख़्याल आहे त हिते हिकिड़ी इन्वेस्टमेंट करणु चाहे थो, इन्वेस्टमेंट रुगो डॉलरनि में न, पेनिट्रेशन, ऐं हिन में हिकिड़ी पंहिंजी जीअं अॻु में कंहिं ज़माने में त हू बिल्कुलु चाइना जे मामले ते मतिलबु बिल्कुलु इहो न पियो करणु चाहे त चाइना खे छॾियो न त पोइ असीं हीअं करे चाहींदासीं, जीअं कंहिं वक़्त में इहो थियो हो, पंहिंजो कुझु हासिलु न थियो अमेरिका खे। त आई थिंक अमेरिका बि चाइना सां गॾोगॾु अमेरिका पाकिस्तान में ख़ाली न थियणु चाहींदो, पाकिस्तान में पंहिंजी जेका इन्फ्लुएंस आहे उहो बरक़रार रखणु चाहींदो। उनजा सबबु इंडिया बि आहे, उनजो सबबु चाइना बि आहे, पर उनजो सबबु ईरान बि आहे ऐं अफ़गानिस्तान ऑफ कोर्स। रिएक्शन बि नज़र अचनि था पिया। फॉरेन ऑफिस डिमांड ज़ाहिर हिन ते हिकिड़ो बयानु बि ॾिनो त पाकिस्तान ऐं चाइना जा जेके तालुकात आहिनि उहे कंहिं तरीक़े सां जेको आहे कंहिं ॿिए मुल्क जे तालुकात सां मशरूत न आहिनि। त माना ज़ाहिर इशारो आहे त अमेरिका जो अगरि तालुकात पाकिस्तान सां वधनि था त पोइ चाइना जा तालुकात ख़राबु कोन थींदा, चवनि था। पर जितां बि ॻाल्हि कई त हू बि चाहींदा ॿई, पर आहे त कॉन्फ्लिक्टिंग न, हू ॿई चाहिनि था हिक ॿिए खे पोइ हिते धकेलणु। ईअं त न आहे जो हुन ॿिन्ही जो को अहिड़ी का इक्वेशन आहे त उहे ॿई गॾु पीसफुली कमु करणु चाहिनि था, चाइना ऐं अमेरिका। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मतिलबु ईअं कीअं मुमकिन, हीउ को बिल्कुलु कोल्ड वॉर जो ज़मानो न आहे न, या असां सां हुयो या हुननि सां आहे। हींअर कॉमन ग्राउंड्स में शयूं थियनि थियूं, ऐं इट विल ऑल डिपेंड कि पाकिस्तान जी डिप्लोमेसी कीअं वर्क करे थी, पाकिस्तान पंहिंजा इंट्रस्ट कीअं ॿिन्ही पासनि ते बैलेंस रखण जी कोशिशि करे थो। आहे ॾुखियो आहे, लेकिन बहरहाल कोशिशि त कनि पिया। ऐं इंडिया हिकिड़े ज़माने में रशिया ऐं अमेरिका ॿिन्ही सां मामला ठीकु रखिया आहिनि, त पाकिस्तान बि चाइना ऐं अमेरिका सां तालुकात ठीकु छो न पियो रखी सघे, कोशिशि त करे सघे थो। हा ज़ाहिर कोशिशि थी सघे थी, पोइ कामयाबु थिए न थिए उहा ॿी ॻाल्हि, अॻिते वधूं था पिया। ऐं सभु ज़ाहिर पंहिंजी हीअ जेका पंहिंजी पॉलिटिक्स हले थी पई, जेका अॼु गौर ख़ान साहब बि जेको आहे उहो हिकिड़ो ॾियणु माना ईअं ॾियणु पॉज़िटिव फिलर ॾियणु मार्केट में छॾे ॾिनो। चवनि था पिया त अचानक सां त भई असां 9 मई जी मज़दत कयूं था पिया, ऐं न थियणु खपे हा इहो इवेंट, ऐं आईंदा बि न थींदो, ऐं पाकिस्तान जी सियासत में इहो कॾहिं बि एक्सेप्टेबल न हुजणु खपे। अच्छा, या सर इहो मूं बयानु किथे कोन ॾिठो आहे, इहो हलियो आहे, लेकिन ठीकु आहे, हीउ हिकिड़ो सॉफ्टनर आहे, हिकिड़ो थधो करण जो हिकिड़ी अगरि हू कोशिशि करे पियो त यार 9 मई जी ठीकु आहे, आऊं चेयरमैन आहियां पार्टी जो, आऊं चई थो वठां, पर हीउ बयानु हू बानी खां ॿुधणु चाहींदो। बैरिस्टर गौहर अगरि चए बि पियो त बि ऐं लफ़्ज़ माफ़ी ॿुधणु चाहिनि था, जेका फरमाइश जेका ओरिजिनल फरमाइश, अगरि बैरिस्टर गौहर ते राज़ी थी वञनि हुनजी इन ॻाल्हि ते, त बैरिस्टर गौहर त वीचारो 2-3 दफ़ा इहो बयानु ॾेई छॾींदो। मूं पढ़ियो कोन्हे, मूंखे हैरत पई थिए त अगरि हुन बि इहो बयानु ॾिनो आहे त पंहिंजे बानी जे मौक़िफ़ खां त थोरो चेंज थी रहियो आहे। अच्छा, हाणे ॻाल्हि हली पई जीअं हाणे TTAP जे बि ज़ाहिर हिन डिमांड्स में जॾहिं आयो त भई तव्हां
ये जेके मादनियात जा मसइला आहिनि इहे सभु तरक़ कया वञनि, एग्रीमेंट्स ख़तमु कया वञनि, ज़रा इहे मेन इशूज़ आहिनि टुवर्ड्स द फॉरेन पॉलिसी, जंहिंजे करे बेसिस ते पूरो हिकिड़ो सिस्टम सपोर्ट में हले थो पियो। इन्हनि ते त मसइला अची उभरंदा पोइ। हिन में कई शयूं जेके आहिनि उहे इस्टेब्लिशमेंट फोकस्ड Yes. में पूरे हिन में, तहरीक हा, तहफ़्फ़ुज़ आईन आईन पाकिस्तान जो इतिहाद आहे TTAP, हिन कई शयूं इस्टेब्लिशमेंट खे डायरेक्ट हिट कयूं। मिसाल महारंग बलोच Yes. जो ज़िक्र आहे, मिसाल हू जेके पख्तून नयो इतिहाद ठहियो आहे उन पासे KP फाटा पासे फाटा पासे हुनजी हिमायत आहे, या मिनरल्स जी ॻाल्हि कनि पिया, या चवनि पिया त हू जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी agreement हलो। इजलास थियो ऐवान सदर में ज़रदारी साहब जे हुन में, त चयूं त उनखे कलदम करार गैर आइनी, गैर कानूनी। सो हाणे ज़ाहिर आहे इहे सभु पाण ख़बर आहे त हीअ किथे फोकस्ड आहे। हीअ शहबाज शरीफ़ फोकस त मुतालबा न आहिनि, या ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन ठाही वञे जंहिंमें को जेको जज हो, जेको जनरल हो, जेको पॉलिटिशियन हो, सभु अची ॻाल्हाइनि। हाणे ॿुधण मतिलबु इहे ख़्वाहिशूं आहिनि, मूंखे त अहिड़ी का ख़्वाहिश तकड़ि में पूरी थींदे नज़र नथी अचे, लेकिन एज़ ए सेट के पर ॻाल्हि इहा आहे त अगरि हिकिड़ो 28 करोड़ जो मुल्क आहे, सिर्फ़ु हिकिड़ी बांसुरी त नथी ॿुधी सघिजे, त अगरि पैरेलल में हिकिड़ी अपोज़िशन जी बांसुरी आहे उहो बि त गॾु हलंदी न, ऐं उनखे हलणु ॾियणु खपे अगरि सो कॉल्ड जमहूरियत आहे त। अच्छा, 5 अगस्त जे ई पस मंज़र में कुझु माण्हू इहो ख़्यालु कनि था पिया त भई जेके सज़ाऊं बि अची वियूं आहिनि, वरी 50 ॼणनि खे जेको इहो FIR कल्ह जेका FIR दाख़िल थी आहे, इहा बि नई पस मंज़र 5 अगस्त खां पहिरियां हिन सभिनी खे गिरफ़्तार करिणो आहे, त जीअं माना 5 अगस्त ते सफ़ा इवन सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ कोकर खां बि, हाणे सेनेटर त न आहिनि, एक्स सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ कोकर खां बि सुवाल थियो त भई तव्हां जहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो था, तव्हांजे लाइ बि असांखे मतिलबु खदशा आहिनि, त तव्हां सां बि कुझु हू चवंदा भई मूंखे बि एक्सपेक्टेड आहे त मां बि गिरफ़्तार थी सघां थो 5 अगस्त खां पहिरियां। बसि पोइ ठीकु आहे, सभु अंदरि थी अचनि, वरी पाकिस्तान जी जेलनि में, थाणनि में, ऐं जेके मुख़्तलिफ़ भूत बंगला आहिनि उनमें जॻहियूं त जाम हूंदियूं, रखी छॾींदो। पर हिनसां बेसिकली ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट त को ख़ासि ज़ाहिर आहे हिन हवाले सां लचक ॾेखारण जे मूड में न आहे, ऐं को हू त बसि चई चुकी आहे त हाइब्रिड सिस्टम आहे, दैट मीन्स के इट्स नॉट अ ट्रूली डेमोक्रेटिक सिस्टम, ठीकु आहे न, हिकिड़ो उहो त बसि सम्झ में अची वई ॻाल्हि। पर अपोज़िशन में बि हीअ एतिरे अरसे खां पोइ हिकिड़ो इजलास कयो त मूं चयो न अञा अपोज़िशन केतिरी इफेक्टिव आहे, या हिन में जेके जॉइंट अपोज़िशन आहे, या हिन में छा सभु जा सभु इंडिपेंडेंट आहिनि, या कुझु हिन में धुरियूं फ़र्ज़ कॉम्प्रोमाइज़ बि थियल आहिनि। थी सघे थो विकेट जे ॿिन्ही पासनि ते खेॾे रहिया हुजनि, उहो नज़र अची वेंदो आहे कुझु टाइम खां पोइ इतिहादनि में बि नज़र आहे, कुझु टाइम टुटी वेंदा आहिनि, वरी पुजड़ी बि वेंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर आहे थींदियूं। अच्छा, पर हालात त माना अगरि जे नंढड़ी अगरि जे त हालात त माना जनरली KP जा बि अगरि फाटा जा बि ॾिठा वञनि त नॉट गुड इन। हेॾो बलूचिस्तान जा बि जेको इहो ज़ाइरीन वारो इशू आहे, इहो बि इंडिकेट करे थो त बलूचिस्तान जा हालात बि नॉट मतिलबु एतिरा सफ़ा मतिलबु बहितर न आहिनि, चइजनि त माना एतिरा हालात अची पहुता आहिनि, जेको अॼु TTAP वारा बि चवनि पिया त भई ही पार्टी खे या सियासत खे अगरि तव्हां हिननि इशूज़ खां अलॻि कंदव त पोइ फेडरेशन लाइ ख़तरो आहे। कहिड़ी पार्टी खे? माना कंहिं बि अगरि पॉलिटिक्स खे उते छो जो पॉलिटिक्स खे त जॻह ॾियणी नथी वञे न। बसि उहो त सभई रड़ियूं कयूं था, को बि कॉमन सेंस जो माण्हू इहो सम्झी सघे थो त बलूचिस्तान ऐं KP में अगरि सिर्फ़ु अस्करी ऑपरेशन थींदो ऐं सियासी ऑपरेशन न थींदो त हुन सां कुझु बि न निकिरंदो, बेहतर नुक़सानु थींदो, ऐं नुक़सानु थींदो अचे पियो। 20 सालनि खां इहे शयूं ॾिसूं पिया पाण। सो ऐं ज़ाइरीन जो मामिलो त हींअर थियो आहे, पर पाण खे हूअं ई ख़बर आहे त बलूचिस्तान जी हालत सफ़ा बिने ख़राबु आहे। जी जी, चवण सां त ठीकु कोन थी वञे। सो हाणे कोशिशि में लॻा पिया आहिनि, आई डोंट सी के हिन मां हासिलु छा करे सघंदा। हे त जेको हिन वक़्तु जेको माना हिकिड़ी मोमेंटम बि गेन करण जी कोशिशि कनि था, या जेको बि कनि था हिकिड़ो ऑपोज़िशन वारा, ज़ाहिर आहे जंहिंमां अची थिए न थिए हिकिड़ी सवालिया निशान आहे। अगरि अहिड़े ई नमूने बिल्डोज़ कयो वियो त पोइ वाई एक्सपेक्ट के हुननि खे वीज़ा बि मिलंदो क़ासिम सुलेमान? ठीकु आहे, न ॾींदा, इहो बि हिकिड़ी ख़बर ठहंदी। छा कहिड़ो फ़र्क़ु पए थो? या एतिरो त ख़ैर हाणे हुननि जी ब्रिटिश गवर्नमेंट इन्फ्लुएंस करे वेंदी, हुननि जा नेशनल्स आहिनि, एतिरो इन्फ्लुएंस त करे वेंदा त भई पोइ हिते केतिरी हुननि जी मूवमेंट रिस्ट्रिक्ट कनि था सिक्योरिटी जे नाले में, अमन अमान जे नाले में, चवनि न हिते नथा वञी सघो, हिते वञी सघो था। रिस्ट्रिक्शन खे महदूद केतिरो कयो वेंदो इहो ॾिसंदासीं।
एॾे ख़ौफ़ में अगरि ही हाणे आहे त इंट्रस्टिंग अगरि हे बि पहुचनि था त पिया ऐं त पंहिंजी ॻाल्हि हले पई इहा इंटरनेशनल थोरो अगरि जे इन ई पस मंज़र में जेका तव्हां बि ॻाल्हि कई त ईरान खे बि मसइलो थी वेंदो इहो थी त सर जेको पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़ो आहे इशू त ज़ाहिर अमरीका अचे थो पियो अमरीका जी पेनिट्रेशन वधे थी पई ईरान इज़ ऑन द बॉर्डर अचनि था पिया पेज़ेशकियां सदर साहिबु जेको आहे उहो 2 ॾींहंनि लाइ पाकिस्तान फ़िलहाल त ॾिसो न पहिरियों काफ़ी ॾिघे अरसे खां पोइ ईअं पियो करे त बाबा असां त सभिनी सां ठीकु रखणु चाहियूं था मतिलबु हाई मॉरल ग्राउंड ते ऑपरेट करे पियो ईरान असांजो पाड़ेसरी आहे असीं हुन सां गॾु आहियूं असीं इज़राइल खे नथा मञूं ऐं इज़राइल जी मज़म्मत कयूं था चाइना असांजो मतिलबु हिमालया खां मथे हुन सां असांजी दोस्ती आहे असीं हुनजी सालगिराहूं मल्हायूं था सभु कुझु कयूं था ठीकु आहे ऐं अमेरिका हिकिड़ी रियालिटी आहे असांजो जेका सभिनी खां वधीक एक्सपोर्ट थिए थो असांजो माल उहो थिए थो अमेरिका में वॾी वॾी मंडी असां लाइ अमेरिका आहे असीं हुनखे बि हुन सां बि ठीकु कयूं असीं टर्की सां बि ठीकु कयूं असीं इस्लामी मामला बि कंदा आहियूं सऊदी अरब सां बि ठीकु कयूं त सो फार सो गुड मतिलबु अगरि ॾिठो वञे त भई हा ठीकु आहे असां कोई हिकिड़ी कंहिंजो बि सिर्फ़ु मतिलबु छा चइजे सेकेंड में छो हलूं त कमांड में छो हलूं असीं हिकिड़ी इंडिपेंडेंट मुल्क आहियूं लेकिन सिर्फ़ु मामिलो इहो हूंदो आहे त इन एतिरी डेलिकेट सिचुएशन में पोइ सभिनी खे गॾु खणी हलणु मुश्किल हूंदो आहे मतिलबु एंड दैट इज़ आर्ट ऑफ डिप्लोमेसी जेको हिन वक़्तु तारीफ़ त थिए थी हा हिन वक़्तु तारीफ़ त थिए थी त हले थो पियो सही तरीक़े सां जेको बि आहे हिकिड़ो पूरो डिप्लोमेटिक ऐं त पंहिंजी अगरि वापसि मोटी अचूं त मुंहिंजी बि जेका सुई अटकी थी पई त मिसाल इन्हनि सभिनी शयुनि खे ज़रा हिकिड़ो रियलिटी में कन्वर्ट करण लाइ शयुनि खे बुलडोज़ पाकिस्तान में करिणो पइजी वञे थो पियो वन वे दी अदर पोइ उन चकर में जेके इहे सोइल वड़ाए जी बि ख़बर अचे थी पई जेके कल्ह त कुझु इस्टेब्लिशमेंट जे क़रीब सहाफ़ी बि उनखे ख़बर के सही करे ॾियनि पिया त जॾहिं इहे ख़बरूं उभरनि थियूं पियूं त पोइ इहे कोरिलेट कीअं थो थिए त अगरि हेॾे बि मसइलो आहे हेॾे बि मसइलो आहे हाणे ॾिसो हिन में मामिलो तमामु बिन्हे सादो आहे त पाण ॿई हिकिड़ो कमु कयूं पिया हीउ शो कयूं पिया ठीकु आहे हाणे अगरि त हीउ कामयाबु थिए पियो ऐं तव्हां मूंखां वधीक सघारा आहियो त तव्हां मुर्को पिया वेही त ॾिसो मुंहिंजे करे हले पियो इहो शो ठीकु आहे पर अगरि हीउ शो नाकाम थिए या हिन में का ख़राबी थिए ऐं तव्हां वधीक सघारा हुजो ज़ाहिर आहे तव्हां चवंदव अली साहब ठीकु न पियो करे परफॉर्म ई ठीकु न मतिलबु सही न पियो शो करे त ब्लेम गेम जेका ईंदी आहे उहो हमेशह हीणे ते ईंदी आहे सो जॾहिं बि असांजी सिविल मिलिट्री हिकु पेज ते हाइब्रिड सिस्टम हलंदो आहे त उन में आख़िर में बर्क गिरती है सिविलियंस पर ज़ाहिर त मतिलबु पोइ इख़्तिलाफ़ ॿियो कुझु न हूंदो आहे कॾहिं कॾहिं पर्सनल बि हूंदो आहे लेकिन जेका नाक़िस शयूं हुजनि थियूं या जेका शइ असीं सम्झूं था त यार हीअ थियणु खपे त उहा न पई थिए त उन में असीं इहो न सोचींदा आहियूं त यार हिन में असांजी हिकमत अमली या हीअ ख़्वाहिश ई ठीकु न आहे असीं चवंदा आहियूं त न जेको यासिर करे पियो उहो ग़लति तरीक़े सां करे पियो न त हीअ ठीकु थी वञे उते इख़्तिलाफ़ थियनि था पोइ सभु उहे ई जेके साफ़ी जेके हाणे ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट जे क़रीब आहिनि उहे त अञा बि इहो वेठो क्लेम कनि था पिया त भई हिन वक़्तु त माना ख़ासि करके सां इहा सोच आहे त बसि छो जो PTI इज़ नॉट बेस्ड ऑन सम आइडियोलॉजी जीअं भुट्टो आइडियोलॉजी या पीपल्स पार्टी हिकिड़ी हुई या हिकिड़ी नून लीग सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटिया त हिकिड़ो ॿियो रीज़न हिन में जेको 27 आइनी तरमीम जो किसो हले पियो न उन में मामिलो सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो बि न हूंदो जॾहिं सूबे जा इख़्तियारात घटाइण ऐं स्पेशली NFC अवॉर्ड खे रीडू करण जी ॻाल्हि थींदी त भई सूबनि जा शेयर घटाइजे त लामुहाला पंजाब जो बि शेयर घटिबो हींअर मरियम नवाज़ ऐं शहबाज शरीफ़ इहो अफोर्ड नथा करे सघनि त पंजाब में पैसो घटि अचे छाकाणि त हू इहो चवंदा हूंदा त भई हींअर असांखे ख़ान जी मक़बूलियत सां मुक़ाबिलो करण लाइ अञा वधीक पैसा वधीक ॾियो त असीं वधीक तरक़ियाती कम आहिनि जेको जेको थींदो आहे सो हिननि बारीकियुनि ते बि इख़्तिलाफ़ थी सघे थो कॉलर साहब आमिर अली कराची मां जी आमिर साहब छा चवणु चाहींदा Thank you very much, Yasir. I just want to add on something about the recent here Pakistan and USA trade negotiations, and then
Americans have agreed to give some kind of concessions. They agreed to have oil and other mineral exploration in Pakistan. Which media Pakistan will be in a position to export oil very soon. Even they will be able to export oil to India. Which is there really any possibility to do? Key oil exploration companies in Pakistan recently. Yes. Journal, काफी जगह पे चयो पियो वञे तो this is just a gimmick to bring our another rival India in the pressure. पाकिस्तान का घणी तब्दीली इन हवाले सां शायद ही अचे छा कारी साहब जिन सम्झनि था त अवाम जी बहितरी लाइ कुझु थियण वञे पियो या इहो सिर्फ़ हिकिड़ो गिमिक आहे पाकिस्तान विल हैव maybe few billion of dollars पर पब्लिक जी बहितरी लाइ का ख़ासि तब्दीली कोन्हे थी. So what is the take of Sain Qazi Sahab on this matter? Thank you. अली साहब 2019 में जेको इमरान खान साहब जेका कई हुई उहो बि माना जॾहिं रिपोर्ट्स वग़ैरह ॾिठियूं त उहा बि कंपनी अमेरिकन एक्ज़ॉन मोबाइल सभ खां वॾी अमेरिकन ऑयल एक्सप्लोरेशन कंपनी उहा ई हुई जे कई हिते कोशिशि पाकिस्तान में ऐं कुझु न मिलियो. अच्छा हाणे पहिरीं नंढड़ो त न हू इम्पोर्टेंट इशू आहे जेको साईं मिनरल्स जी ॻाल्हि कई आहे असां पहिरीं हुनखे करे वठोसीं. ॾिसो मिनरल्स असां वटि हिकिड़ा जेके ज़ाहिरी तरह आहिनि किथे के रिज़र्व्स हूंदा आई डोंट नो छा जा पर जेको रेयर मिनरल जेको ॻाल्हि पई थिए हाणे उनजे किथे असां वटि कहिड़ी क़िस्म जा ज़ख़ाइर आहिनि किथे आहिनि उहो त ज़रूरु ख़बर हूंदी एक्सपर्ट्स खे ऐं अमेरिकन टेक्नोलॉजी ज़ाहिर उन्हनि खे अंदाज़ो हूंदो त फ्रॉम वेयर दे कैन एक्सट्रैक्ट दैट. ही को कोल जे लाइ हिते कोन ईंदा हूंदा कोल इहे को माइनिंग लाइ कोन ईंदा हूंदा या इन मिनरल्स लाइ या ग्रेनाइट जो पत्थर कालू जो खणणु कोन ईंदा. हू जेको रेयर मिनरल जेको मुख़्तलिफ़ हुन में यूज़ थियनि था चिप्स में हुन में त उनजी आउं को टेक्निकल माण्हू न आहियां आमिर साहिबु लेकिन आउं सम्झां थो त उहो हुननि खे अंदाज़ो हूंदो ऐं इन लाइ इहो कोशिशि थिए पई त हुन में प्रोविंशियल गवर्नमेंट्स जो रोल हटाए छॾिजे त जीअं वन विंडो कमु थिए चाहे उहो बलूचिस्तान मां थियणो आहे चाहे किथां बि थियणो आहे. बलूचिस्तान में त जहिड़ी बलूचिस्तान हुकूमत आहे तहिड़ो ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे लेकिन चयो वञे थो त बलूचिस्तान ऐं केपी में हू वधीक आहिनि. हाणे हीअ जेको ॻाल्हि आहे त इहो छा सिर्फ़ु इंडिया खे प्रेशर विझण लाइ ॻाल्हि थी आहे असां वटि तेल जा ज़ख़ाइर आहिनि या न आहिनि. हाणे हिन में कई कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि जीअं तव्हां चयो त इमरान ख़ान वारे दौर में हिकिड़ी थी पोइ उन ई महिल तव्हांखे यादि हूंदो त इहा कॉन्स्पिरेसी थ्योरी बि हली त आहिनि सही रिसोर्सिस पर उनखे फ़िलहालु नथो फ़िलहालु ग्लोबल हुन स्कीम ऑफ थिंग्स में हुतां न निकिरणु ॾियणो आहे. हाणे निकिरणु ॾिबो अगरि जहिड़ी ॻाल्हि कजे त मूंखे ख़बर न आहे ऑयल ते जंगू लॻी वेंदियूं आहिनि. हा हिकिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि आमिर साहिबु हाउ कैन अब मूंखे यकीन कयो त अंदाज़ो न आहे त ही लॉलीपॉप आहे या हिकिड़ो थ्रेट आहे इंडियंस खे या ही कोई जेन्युइन का शइ आहे. तव्हां जेको चयो त कई कंपनीज़ हितां वाइंड अप करे वयूं आहिनि हुनजो रीज़न ॿियो आहे. सही जेका ऑयल कंपनी अचे थी मिसाल बदीन मां एक्सप्लोरेशन करे पई त ईअं हुनजी मर्ज़ी थोरी आहे त ओचितो वञी चए त दादू मां बि कढंदसि. हू त पूरा पहिरीं कॉन्ट्रैक्ट्स हूंदा आहिनि हुननि खे हिकिड़े फील्ड्स ॾिनियूं वञनि थियूं. हू जेके वञनि पियूं रीज़न हुनजो ॿियो आहे त हू पंहिंजो जेको प्रॉफिट आहे उहो डॉलर्स में ॿाहिरि खणी वञण में हुननि लाइ प्रॉब्लम थिए पियो. ज़ाहिर ई को लंडन बेस्ड आहिनि को अमेरिका बेस्ड आहे को ऑस्ट्रेलिया बेस्ड कंपनीज़ जिथे जी बि आहिनि इहे कंपनीज़ गवर्नमेंट परचेस बि नथी करे घणे भाङे वरी त मसइलो इहो आहे त हू इन करे भॼनि पियूं त भई जेको हुननि मुनाफ़ो कमायो हू पंहिंजी हेड ऑफिस डॉलर खणी कीअं वञनि हितां डॉलर निकिरणु नथा ॾियनि त हू बेसिकली प्रॉब्लम उहो आहे. कॉलर सां इब्राहिम खलील जतोई शिकारपुर मां. जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम साईं. सर असां इहो सुवालु आहे त जेका वियाव जी आमरियत इहो असां त न थी पर जेका मौजूदा आमरियत सिंध ते मुड़ियल आहे इनखे असां उन खां बदतरीन सम्झूं था. सैयद क़ाइम अली शाह जे साम्हूं हिकिड़ी ख़ातून फारम भरायो इलेक्शन हुनजे लाइ धरती तंग कई वई आहे उहा राति बि खंभिजी वई आहे 4 बजे शहनाज़ शेख त अली काज़ी इनखे कीअं थो ॾिसे? किथां साईं? खैरपुर मां शहनाज़ शेख राति खणी विया आहिनि 4 बजे जी उहा समा जी साईं. क़ाइम अली शाह जे अपोज़िट शायदि कोई बीठियूं इलेक्शन में ख़ातून हा अरेस्ट थी विया आहिनि. हा साईं चवंदा खणी विया अथनि हाणे अरेस्ट हुई ज़ाहिर एतिरे साल अरसे खां पोइ साईं अलाए पोइ वजह छा आहे
अच्छा मूंखे ख़बर न आहे साईं जेतिरी साईं जांच वठी पोइ हिन ते कमेंट वजह सियासी आहे या का ॿी वजह कॉलर अब्दुल हकीम घुमण टिकराटू मां जी घुमण साहब छा चवणु चाहींदा सॼे कारी साहब खे सलाम आहे सॼे कारी इहो सुवालु आहे त 9 मई ते जेको वाक़ियो थियो उन्हनि में जंहिं माण्हुनि प्रेस कॉन्फ्रेंस कई थोरे उन्हनि ते केस दायर कयो उनखे छॾियो वियो छा वाकई पीटीआई खे प्रोजेक्ट करण लाइ 9 मई कई वई ऐं उनखे सज़ाऊं ॾिनियूं वियूं जंहिं माण्हू प्रेस कॉन्फ्रेंस कई उनखे छॾियो वियो इहो छा जी जी ठीकु साईं रजन साईं चवंदा 9 मई में जिन प्रेस कॉन्फ्रेंस कई उन्हनि खे छॾियो वियो माना ॿियनि खे सज़ा ॾिनी वई ज़ाहिर आहे पॉलिटिसाइज़ कयो वियो केस खे साईं उहे ॻाल्हि कनि था पिया त माना छा रुॻो हिकिड़े क़िस्म जो पीटीआई खे रुॻो छणी हणण लाइ माना इस्तेमालु कयो वियो त जेके माण्हू प्रेस कॉन्फ्रेंस करे साइड ते थी विया उहे बची विया जेके न थिया माना जेके हा ठीकु आहे जेके जिन माफ़ी तलाफ़ी कई हा थींदो ईअं आहे न साईं हिन में कहिड़ी अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे घुमर साहिबु ईअं ई थींदो आहे असां वटि ज़ाहिर आहे असां वटि जेके उहो सॉफ्टवेयर अपडेट थी वेंदो आहे हुनखे बसि छॾे ॾींदा असां वटि त तरीक़ो ई इहो ई फॉलो कयो वियो आहे घणनि सालनि खां इहो ई हलंदो अचे थो लेकिन हीअ जेका ॻाल्हि ॿी त थी जेका ख़ैरपुर जी ॻाल्हि साईं कई उहो मूंखे ख़बर न आहे जांच कंदासीं लेकिन अॼु सखर में असांजी हिंदू बिरादरी जे माण्हुनि हिकिड़ो कठु कयो हिकिड़ी काउंसिल बि ठाही अथनि ऐं बेसिक इशू उहो ई आहे त जेके लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे हुनमें ज़ाहिर सिंधी गुडी जेका आहे प्रिया कुमारी हुनजो बि ज़िक्र आयो ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका काउंसिल आहे ठहणु खपे मां आउं त हिन जे ख़िलाफ़ु न आहे जेतिरा सुठो आहे जेतिरो माण्हुनि में यूनियनिज़म जेतिरो गॾिजनि जेतिरो माण्हुनि में इतिहाद थियनि कंहिं बि स्केल ते किथे बि लेकिन छा मतिलबु सखर शहर में अमन अमान मिसाल ख़राबु आहे मिसाल छा यकीनन ख़राबु आहे त छा हू सिर्फ़ु हिंदू बिरादरी लाइ ख़राबु आहे हुते जेको मुस्लमान कारोबारी तबिको आहे उहो छा सुखियो आहे त इहे ज़रूरु ठाहिनि हीउ जेको बि ठाहे पियो ठाहिनि पिया इहे पंहिंजी कम्यूनिटी ऐं हुन हिसाब सां लेकिन हिकिड़ो सिंध सतह जी बि हिकिड़ी काउंसिल हुजे न जेको मतिलबु हिन मज़हब ऐं फ़िरके ऐं हिन रंग नसल खां मथां थी बि सभिनी जे लाइ ॻाल्हि करे पार्टियूं हूंदियूं आहिनि न पार्टियूं हूंदियूं आहिनि पर छा कजे न आहिनि मतिलबु न ईअं न आहे ॾिसो मूंखे यादि आहे त हिकिड़े ज़माने में 90s में शहरी इतिहाद ठहिया हुआ सिंध में ऐं उहे शहरी इतिहाद हुन में मुख़्तलिफ़ सियासी माण्हू बि हूंदा दुकानदार बि हूंदा चैम्बर जा माण्हू बि हूंदा साफ़ी बि हूंदा सभु हूंदा त उहे शहरी इतिहाद हूंदा नंढे नंढे शहर खां वठी वॾनि शहरनि ताईं उहे इतिहाद ठहिया ऐं हू काफ़ी इफेक्टिव हूंदा छाकाणि त हुन में को ईअं को चंगमुड़सी जो सुवालु न हो त भई पार्टी डिसिप्लिन आहे फलाण हुते इहो हूंदो त जेको शहर जो मसइलो आहे ऐं हुन ज़माने में अमन अमान बेसिक टॉप ऑफ द एजेंडा उहो ई हूंदो त उन ते काफ़ी प्रेशर डेवलप थींदो त आउं इहे गुज़ारिश कयां पियो त जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहो को सिर्फ़ु सखर जी बि ख़राबु न आहे त सॼे सिंध सतह ते बि ईअं हिकिड़ी ॿियो त हाणे को तरीक़ो कोन्हे छाकाणि त असुली तौर ते त पुलिस खे पाण ठीकु करे वठणु खपे पर नथा कनि तंहिंजे करे ॻाल्हि पई कई कॉलर सां गॾु मोहम्मद राज चाचड़ कंदकोट मां जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा अस्सलामुअलैकुम तव्हांखे काजी साहब खे अर्ज़ु इहा आहे त अॼु इहा प्रिया कुमारी जी ॻाल्हि निकिती आहे त 2.5 करोड़ रुपयो घुरियो आहे अॻ में बि अहिड़ी ॻाल्हि निकिती हुई जेका कूड़ी साबित थी हींअर हू ग़रीब माण्हू आहिनि छो न सिंध गवर्नमेंट उन्हनि खे पंहिंजो वसाइल इस्तेमालु करे उन्हनि खे नंढी गुरड़ी खे जेके 4 सालनि खां गुम आहे छो न उनखे वापसि कराए थी गवर्नमेंट ॿुधे थी ॾिसे थी कन ॿोड़ा कयो वेठी आहे इन ते अर्ज़ु आहे काजी साहिब खां त इहे जेके करोड़ ग़रीब माण्हू किथां आणींदा ऐं करोड़ रुपयो उनखां पोइ कहिड़ी पका त उहा प्रिया कुमारी आहे जेका हिन खे मोटाए ॾींदा इन ते करा महिरबानी ठीकु साईं चाचा साहिबु साॻी ॻाल्हि हुते जेको अॼु हिंदू काउंसिल जो इजलास थियो उन में बि कंहिं साहिबु कई पिए त भई करोड़ जा 2 करोड़ ॾियण लाइ तयारु आहियूं चवनि था त असीं पंचायतनि मां चंदो करे ॾेई छॾींदासीं सिर्फ़ु हुनखे प्रिया जे फादर खे चयो वियो आहे त हू पक त करे उन धड़ियलनि खां त हू प्रिया ई आहे या हीअ वरी को ब्लैकमेलर विच मां फ्रॉडियो 2 नंबरी को माण्हू फ़ोन पियो करे प्रिया जे फादर खे इहो बि त पक त थिए न त आउं चाहियां थो उन साहिब जे चयो पिए को दीवान साहिबु हुआ त पंचायतूं रुगो चंदो करे छो सही प्रिया को सिर्फ़ु पंचायतनि जो मसइलो आहे छा सिंध जी न्याणी आहे
हुन सॼी सिंध पैसा कठा करे वठंदी, हू 2 करोड़ ते थियनि त सॼी सिंध पैसा ॾींदी। अगरि सही माने में अगरि मूंखे त अफ़सोस थो थिए त भोंग ते छॾाइणो पए पियो, लेकिन बहरहाल फ़िलहाल हिन में नज़रियाती बहस में नथो पवां, फ़िलहाल त कढी चो कढी अचे त ॻाल्हि इहा आहे त हिनखे सॼी सिंध पैसा ॾींदी। तव्हां चओ पिया चाचड़ साहिबु करोड़ रुपयो किथां ईंदो ग़रीबनि वटि, बिल्कुलु हुननि वटि न हूंदो, पर हू सॼी सिंध जी न्याणी आहे, हुन लाइ सॼी सिंध पैसा ॾींदी, पर बशर्ते की हू हुजे बि सही न हुननि वटि। अच्छा इहो ई त सिंध जो मतिलबु हाणे ज़रा हिकिड़ो सवाल ज़रूरु, सिंध जो ढहियल मां बि त इहो ई आहे न, त माना प्रिया कुमारी ठीकु आहे, हाणे रीज़न छा हुयो छा न आहे का अञा ताईं ख़बर कोन थी पए, कहिड़े तरीक़े सां कोई चवे त अगवा वटि हूंदी, भई ठीकु आहे, अगरि जे वापसि अची थी वञनि धाड़ेलनि वटि सॉरी अगवा थियल आहिनि, त अगरि जे अगवा करे ऐं पैसा भुंग तलब थिए थो ऐं रियल कॉस्ट थिए थो ऐं उहो वापसि अची थी वञनि, 3 साल इज़ अ बिग अमाउंट ऑफ टाइम। मथे पर कीअं ख़बर पए त हिन धाड़ेल वटि आहे न आहे, ऐं अगरि हिन निभागे वटि आहे बि त हू एतिरा साल 4 साल छा सुतो पियो छा, या इहो बि थींदो आहे त विकिरो थींदा आहिनि जेसि ताईं मामिलो थधो थिए। न हीअ थींदो आहे त जेको अगवा थियल हूंदो आहे उहो मुख़्तलिफ़ ग्रोहनि धाड़ेलनि जे वटि सेल थींदो आहे, अलाह करे बसि न्याणी अलाह ख़ैरु करे। पर साईं मूंखे यादि आहे साईं कंदकोट मां फ़ोन कयो चाचड़ सां, साईं जे भर में आहे ठुल, उतां अॼु खां को 20-22 साल 24 साल पहिरीं फज़ीला सरकी के नाले हिकिड़ी ॿारड़ी खे अगवा करे विया, उहो सॼे जहान खे ख़बर आहे किथे वेठल आहे। हाणे त माशाल्लाह न्याणी वॾी थी वई हूंदी, जेको बि हूंदो, IGs चयो, चीफ मिनिस्टर्स चयो, ख़बर हुई किथे वेठी आहे। दिस इज़ हाउ मतिलबु माण्हू खे बेवसी जो जेको अहसासु थिए थो, मीडिया ज़ोर हणी बीह रही अॼु ताईं न। सो बसि दुआ करे सघिजे थी, अलाह ख़ैरु करे, अलाह सभिनी ते बचनि ते हिफ़्ज़। ॾिसो ओवरऑल ई सिचुएशन तव्हां मतिलबु हिकिड़ी पुलिसिंग खे सही, पुलिस खे हाणे जेको इख़्तियार ॾिना विया मंशियात ऐं सभु शयुनि जा, अहिड़ा मंशियात जा किसा ॿुधां थो वार कंडार जी वञनि था। मुंहिंजो शहरु आहे हैदराबाद, उते जीअं हिकिड़ी खुले आम हर क़िस्म जी ड्रग्स हलनि पियूं, ऐं यानी मतिलबु 200 सैकड़ो पुलिस खे ख़बर आहे, तमामु ईज़ी, ऐं पुलिस जी मर्ज़ी सां हले पियो। मुमकिन न आहे अलाए छा छा चवनि था त गुटके में तक़रीबन अधु ज़हर मिलियल हुजे थो, हीअ माओ अलाए छा आहे, पोइ अहिड़ा इंडियन सुपारियूं आहिनि, पोइ अलाए छा तमामु आइस ऐं हेरोइन ऐं हीअ त पंहिंजी जाइ ते। सो इट्स हर कुंड कुर्च में, कराची में त आहे, सॼे सिंध में आहे, पर मूंखे कल्ह टियों ॾींहुं की हैदराबाद जी कहाणी ॿुधाई वई त वार कंडार जी आहे, ऐसे हीअ फलाणे जो माल आहे, हीअ फलाणे ख़ान जो माल आहे, हीअ फलाणे ढमकाणे जो माल आहे। पोइ केरु पुलिस वारा हेठि ग़लती में झले वठनि त पोइ मथां बाला अफ़सर जा फ़ोन अचणु शुरू थी वञनि था। केरु नथो पुछे यार, सो ब्लेटेंटली एतिरे खुले आम ऐं मोह जी पकाई सां हले थो, छा थो फ़र्क़ु पए? 2 इदारा कमु कनि था, ANF कमु करे थो, हाणे त पुलिस खे बि इख़्तियार मिली आहे, पुलिस खे बि इख़्तियार मिली आहे, अदालतूं बि ठाहींदासीं, एक्साइज़ वटि अलॻि हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, नार्कोटिक्स जो, सभु अलॻि अथॉरिटी आहे। पर अच्छा सिंध त माना मशहूरु आहे न इन्हनि मामलनि में, त बसि हिकिड़ो पूरो सिस्टम हले थो पियो, उन सिस्टम मां सभु मुफ़ीद थियो। मां त मूं त मञियो त मुंहिंजो शहरु आहे, तंहिंजे करे हैदराबाद, तंहिंजे करे स्पेसिफिकली ज़ाहिर आहे नंढो थी वॾो थियो आहे, मूंखे उन इलाइक़नि जी ख़बर आहे। हाणे त इहे खुलेआम हलनि पिया, उहो ट्रकनि में सुज़ुकियुनि में माल भरे भरे अचे पियो वञे पियो, ॼण को कणिक या अटो ईंदो वेंदो हुजे। तव्हां पाण थोरी देरि पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि कई त माना सिंध में अंदरि जेको तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त माना प्रिया कुमारी हुजे या फज़ीला सरकी हुजे, हाई प्रोफाइल केसिस, हाई प्रोफाइल छा चइजे, सिंध में अंदरि मोस्टली जेके बि पॉलिटिकली कॉन्ट्रोवर्शियल चइजनि केसिस, त उहे सॉल्व कोन थींदा, वन वे और दी अदर। सर जॾहिं तव्हां पॉलिटिकल चओ था त हीउ हिकिड़ो जॉन एफ कैनेडी जो मर्डर आहे। यस, उसूलनि त न आहे, ॿार अगवा थी आहे, हिन पॉलिटिकल छा आहे? फज़ीला सरकी में छा पॉलिटिकल हो? सिर्फ़ु इहा त कुझु पॉलिटिकल माण्हू इन्वॉल्व हुआ। अगरि तव्हां इशारो ॾियो पिया त हिन प्रिया में कुझु पॉलिटिकल माण्हू इन्वॉल्व आहिनि त हुजनि, सॼे सिंध जी रोज़ राड़ो गोड़ घमसान पिटूं पाराता दुआऊं इहे सभु हिकिड़े पासे थियो। इहो धाड़ेलनि में बि त इहो ई मसइलो आहे।
उते बि पॉलिटिक्स जो इन्वॉल्व अची थो वञे, दाड़िल गर्दियूं। उनखे जेको सपोर्ट कंदा। यस, हाणे ॻाल्हि इहा आहे त मूं हुन ॾींहुं बि तव्हांखे चयो, ॾिसो कि हर दौर में थींदो आहे त क्राइम थींदो आहे। कंहिं ज़माने में नंढे ढगी चोर बकरी चोर हूंदा, पर जॾहिं गोड़ वधी वेंदो न, चइबो त जू गरम थी वियो आहे त सूबेदार बि न्यापो कराईंदो ॾुहारियनि खे, बाबा थोरो थधो कयो हथु, या उन वॾेरे खे चवंदा जेको उनखे पथारी हलाए रहियो हूंदो, बाबा हमरान खे चओ थोरो हथु हल्को कर, ऐं परवाही न। त हाउ कैन यू से कि प्रिया जेको आहे वधीक को पॉलिटिकल माण्हू आहिनि बि जेको मुबैना तौर ते मूंखे ख़बर न आहे, उन्हनि खे बि त न्यापो करे सघिजे थो न, बसां घणी थी अगरि आहे, मूंखे ख़बर न आहे, हिकिड़ी र्यूमर्स आहिनि। ॾिसो जॾहिं शयूं चिटियूं नथियूं थियनि पोइ थ्योरीज़ ठहंदियूं आहिनि। ज़ाहिर जॾहिं लीगल ते कमु न थींदो त ज़ाहिर थ्योरीज़ ठहंदियूं। अच्छा पर हिकिड़ो मिंट आहे हिन में बि, जीअं नंढड़ी ॻाल्हि रखे त पोइ इन सूरत हाल में ज़ाहिर आहे पोइ नंढड़ियूं उमेदूं बि जेके सियासी उभरनि थियूं पियूं, उहे बि पोइ उमेदूं महसूसु थियनि थियूं त काथे न काथे कुझु थी। ज़ाहिर ज़ैन शाह साहब इहे TTAP सां वेठा आहिनि उते, सुभाणे खां हिते इजलास करणु शुरू थियनि था, अगरि उन्हनि जी सक्सेस थिए थी त दे विल ग्रो टू। सर ना पॉइंट इज़, वरी तव्हां 1 मिंट में तुंहिंजो जवाबु मुमकिन कोन्हे, लेकिन मुख़्तसर ई अर्ज़ु कयां थो। ॾिसो पॉलिटिकल फोर्सिस ऐं असांजो जेको सिस्टम खे चेंज करण वारी फोर्सिस, इन में कन्वर्ट थियण में इलेक्ट्रोल पॉलिटिक्स आहे। ही ज़ैन शाह साहब खे बि ख़बर आहे, सफदर अब्बासी साहब खे ख़बर आहे त इलेक्ट्रोल पॉलिटिक्स इज़ अ टोटल डिफरेंट बॉल गेम। इन में कई लवाज़मात आहिनि इन जा। सो लेकिन ॾिसूं अञा त इट्स टू अर्ली, ॾिसूं त ही शयूं कीअं अञा डेवलप थियनि थियूं। ठीकु आहे सभु नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में